जी बिल्कुल कराची में अंदर 11 यूसन के पोलिंग जो अमल जारी है। इन वक्त असी न्यू कराची जे एरिया में मौजूद आहियूं जिथे मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां कैंपूं पिण लगाई हुयूं आहिनि। जिन हिन वक्त असां पीपल्स पार्टी अॻुवान राशिद खस्करी साहब गॾु आहे, उन सां पुछा कंदासीं छा सूरत हाल आहे, कीअं पियो वोटिंग जो अमल हले ऐं ख़ासि तौर ते जेके अमलो आहे वोटिंग जो उहो पंहिंजो पोलिंग जो टाइम ते पहुतल हुयो, कमु शुरू थी वियो आहे। तमामु पुरअमन तरीक़े सां वोटिंग हले थी पई। हिनमहिल ताईं का अहिड़ी शिकायत ॿुधण में न आई आहे ऐं असां त तमामु विज़िट कयूं पिया कैंपियूं, त ॾिसूं पिया असांजे कैंपियुनि ते तमामु सुठी रश आहे। माण्हू अचनि था, असां खां जेको आहे सो पर्चियूं ठाराए वञनि था, वञी करे वोट ॾियनि था पीपी खे। इनशाला असांखे उमेदु आहे असां इहे सीटूं पंहिंजूं कढंदासीं, छो त कराची अवाम हाणे सम्झे थी त पीपीअ खां सवाइ चाढ़ो कोन्हे। जे कमु कंदा त ही कंदा, हिननि खां सवाइ कोई न कंदो। असां कैंपेन में हुयासीं इलेक्शन जी, तॾहिं बि अवाम जेको आहे सो बाक़ाइदा ताउन करण लाइ तयारु हुई, साथ करण लाइ तयारु हुई, सिर्फ़ु वोट न पर प्लस में सपोर्ट करण लाइ तयारु आहे। त इनशाला असांखे उमेदु आहे असां इहे सीटूं भरपूर तरीक़े सां कढंदासीं ऐं लीड सां कढंदासीं। ही कहिड़ो ज़िलो आहे ऐं कहिड़ी यूसी ते जेको आहे कहिड़ो तव्हांजो उमेदवार बीठल आहे? हिते असांजो बालाज बीठो आहे, यूसी 4 आहे ऐं हितां असांजो जेको आहे सो बालाज बीठो आहे। असांजे पीपल्स यूथ ऑर्गेनाइज़ेशन जो वर्कर आहे, जियालो आहे, उहिदेदार आहे। ऐं इनशाला हिन दफ़े पाकिस्तान पीपल्स पार्टी असांखे कसरत सां जेको आहे सो हिते सीटूं ॾिनियूं बि आहिनि। पीपल्स यूथ ऑर्गेनाइज़ नौजवाननि खे यानी कि अॻिते आंदो वियो आहे। तक़रीबन को 30 खां मथे सीटूं ॾिनियूं अथनि ऐं 15 खां मथे असां कढी बि चुका आहियूं। त इनशाला हीअ सीट या परियां यूसी 13 आहे जवादुल हसन वारी, त अॻिते बि आहिनि, पर असां जेको हे ॾिसूं पिया त इनशाला इहे सीटूं कढंदासीं, बाक़ाइदा कढंदासीं। अच्छा, शिकायतूं इहे बि अचनि थी पियूं ख़ासि तौर ते ॿियनि पार्टियुनि पारां त पीपल्स पार्टी जे जेको आहे हुकूमती मशीनरी इस्तेमालु करे पीपल्स पार्टी पंहिंजा माण्हू गॾु करे थी पई, इन जो छा हक़ीक़त आहे? इहो ख़दशो असांखे पाण आहे, छो त हिते जेके बि लॻियल आहिनि तक़रीबन को असां जेका जांच कई आहे त को KMC जो मुलाज़िम आहे, को वाटर बोर्ड जो आहे, को कंहिंजो आहे, ऐं इहे तमामु जमायत सां कंसल्ट आहिनि। पीपल्स पार्टी जी हुजे आहे त मां सम्झां त को ॻोठां खणी अचनि, बाक़ी हिते के अहिड़ा मुलाज़िम सम्झ में कोन था अचनि जिन खे हाणे हिते जेके प्रिज़ाइडिंग ऑफिसर लॻियल आहिनि, तक़रीबन असांखे पाण ख़दशो आहे त इहे जमायत सां कंसल्ट आहिनि। अच्छा, माज़ी में हिते पीपल्स पार्टी जो एतिरो न रहियो आहे, वोट बैंक न रहियो आहे, छा हाणे माण्हू निकिता आहिनि? हाणे उहा ई तव्हां सां ॻाल्हि कजे बि त हिनमहिल दहशत जो सायो टुटी चुको आहे। अवाम आज़ादु आहे, अवाम पंहिंजी आज़ादी राय जो करे थी। त हाणे असांखे उमेदु आहे त इहे असांजे पाण अचनि था, असांखां